एसएचओ सूबेदारो का भी गिरफ़्तारी लाइ अमल में न अचे सघियो। पहिरें ॾींहं खां वठी असांखे कूड़ा दिलासा थो ॾिए, बिल्कुलु कातिलनि सां मुलविस आहे। असांजे ॻोठ जो हिकिड़ो वॾेरो आहे ऐं एसएचओ बि आहे मंसूर हतार, उन जे हथ ते पियो हले थो, उहो सॼी कातिलनि जी डीलिंग कराए थो। बिल्कुलु एसएचओ जेको आहे हाशिम हिकिड़ो काफ़ी मिक़दार में असांजे ॻोठ वारनि खां पैसा वठी असांजो खून लोहणु चाहे थो। असां आला अमलदारनि IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर मिरस के हथ ॿधी अर्ज़ था कयूं असांजे शहीद भाउ सजाद अली जे बेगुनाह खून सां इंसाफ़ कयो वञे। ऐं जेको सदाम कंबोयो हिनमहिल गिरफ़्तार आहे, उन SHO हाशिम हिकिड़े खे नाला ॿुधाया आहिनि त हीअ फलाणा फलाणा मुंहिंजा साथी आहिनि, इहे खून में मुलविस हुया। SHO सूबेदारो हाशिम हिकिड़ो मंसूर हतार जे चवण ते हली करे उन्हनि बक़ाया कातिलनि खां पैसा वठी उन्हनि खे पहिरें ॾींहुं आज़ादु कयो। असांजे खून में बिल्कुलु SHO हाशिम हिकिड़ो मुलविस आहे ऐं मंसूर हतार उनजो साथी आहे। सही सजा खून सां इंसाफ़ कयो।